हमायूं पीपीएमए ने मीर आबिद हुसैन भयो मियां साहब में पीपी जे वर्कर गुलाम फरीद टांवरी सां संदसि जी घरवारी जे लाॾाणे ते तज़ियत लाइ पहुतो। उते मौजूद शहरन आगा बाबू टांवरी, जाहिद हुसैन दायो, फरीद टांवरी ऐं ॿियनि मियां साहब शहर जे बुनियादी मसइलनि, सफ़ाई न थियण, ड्रेनेज निज़ाम जी ख़राबी, क़ब्रिस्तान जी चौदीवारी न हुजण ऐं ॿियनि मसइलनि जे हल न थियण ख़िलाफ़ एहतजाज कंदे दायो त हमायूं शहर में काफ़ी वक़्त खां सफ़ाई नथी कराई वञे। शहर जो ड्रेनेज निज़ाम सालनि खां ख़राब आहे ऐं क़ब्रिस्तान खे चौदीवारी न हुजण करे रोलू कुता ऐं ॿिया जानवर क़ब्रुनि जी बेहरमती कनि था। जंहिं बाद पीपीएमए मिर आबिद भयो शहरनि खे सफ़ाई कराइण समेत ॿियनि मसइलनि जे हल कराइण जी ख़ातिरी कराई। रिपोर्ट इलाही बख्तियार न्यूज़ सिटी हमायूं।